मलकानी टंडे मोहम्मद खान वेझो बाहि लॻण सबब 6 घर सड़ी रख थी विया। मलकानी शरीफ़ जे गरीबाबाद कॉलोनी में ॿारनि पारां रांदि करण लोढ़े खे ओचितो बाहि लॻण करे फोती पनियो रिबारी जे घर के बाहि वकुड़ वई। घर में बेवा जे मजूरी या पहले 50,000 समेत सोना जेवर खटूं हंध बिस्तरा सड़ी रख थी विया। टंडे जान मोहम्मद वेझो अंब मोरी स्टॉप पर लॻे। ॻोठ फतमुद कॉलोनी में मेघवाड़ बिरादरी जे 4 घरनि खे बिजली जी वायरिंग मां बाहि लॻी वई। इतराम मिलण ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। बाहि में सड़ी वियल घरनि में पुरोहित नानक मेघवाड़, टिलूमल मेघवाड़, खानूमल मेघवाड़ ऐं चितन मेघवाड़ जा घर शामिल आहिनि। तलाल लॻ ॻोठ हाजी खान मोहम्मद उनड़ में माकड़ जा कटक लही पिया। तलाल तालके जी गुलाम शाह मोरी में 100 एकड़नि में तयार बीठल फसल मथां माकड़ हमलो करे तबाही मचाए छॾी। आबादगारनि गुलाम मुर्तज़ा उनड़, गुलाम मुस्तफ़ा ऐं ॿिनि अवामी प्रेस क्लब तलहार जे साफ़ सां ॻाल्हाईंदे चयो त माकड़ ख़ात्मे लाइ मुख़्तलिफ़ दवाउनि जा स्प्रे कराइण बाद माकड़ जो ख़ात्मो न थी सघियो आहे। हुननि चयो त दवाऊं बेअसर थी वियूं आहिनि। एग्रीकल्चर इदारे ऐं ज़िली इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबि असांजी 100 एकड़नि ते बीठल फसल बर्बाद थी वियो आहे। हुन चयो त माकड़ जो मसइलो अॼु जो न पर 4 महीननि खां हलंदड़ आहे। मुख़्तलिफ़ दवाउनि जो स्प्रे कराइण जे बावजूदि माकड़ मां जान आजी न थी आहे। मीरू खान भरसा ॻोठ सादुल्ला खान चांडे में रस्ते जी ॻाल्हि तां चांडा बिरादरी ॿिनि में ॻोठ ऐं मीरू खान थाणे जे ॿाहिरां झेड़ो थी पियो। झेड़े में लठियूं, कुहाड़ियूं, ठोशन ऐं मुकुनि जी आज़ादाना इस्तेमाल करण सबबि हाईस्कूल मीरू खान जे उस्ताद मुश्ताक चांडे, अहमद खान फारूक समेत ॿिनी धुरियुनि जा 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। धुरियूं ज़ख़्मियुनि जे इलाज लाइ मेडिकल लेटर वठण मीरू खान थाणे पहुतियूं त ॿिनी धुरियुनि में हिकु भेरो ॿीहर लतुनि ऐं मुकुनि जो वसकारो थी वियो, जंहिं बाद हिक धुर जा पारां केस दाख़िल न करण ख़िलाफ़ गुला नबी चांडे जी अॻुवाणी में थाणे अॻियां एहतजाजी धरणो हयो। जंहिं करे ॿिनी धुरियुनि में वधीक छिकताण ऐं झेड़े जे ख़तरे वधण करे मीरू खान पुलिस बेहोश बणिजी वई। जंहिंखां पोइ DSP जावेद शूमरे तरफ़ां सजावल समेत मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री घुराए छिकताण ते ज़ाब्तो कयो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk